तव्हांखे ॾाढी प्यारी मधुर घटना ॿुधाया श्री भक्त चरितांक में कि असांखे गर्व आहे कि हिकिड़ा महात्मा थिया जंहिंजो नालो मुरारी दास ऐं उहे काथे थिया ख़बर अथव? छत्तीसगढ़ में। असांजी धरती भी भक्त खां ख़ाली न आहे। अॼु हिते केॾी शांती आहे छत्तीसगढ़ मध्य प्रदेश में। वरी भी कई देशनि खां भारत देश त सभिनि खां सिरमौर आहे। उन में भी लॻंदो आहे कि छत्तीसगढ़ मध्य प्रदेश ते प्रभु जी एॾी कृपा आहे कि ॾिसो असांजे जेतिरो भी जीवन आहे, असां जॾहिं खां पैदा थिया आहियूं न कॾहिं ते एतिरो बाढ़ जो प्रकोप ॾिठो आहे, न कॾहिं सूखे थियो आहे। कॾहिं अहिड़ी ॻाल्हि न आई आहे कि कोई असांजो हे नंढो सो प्रदेश अन्न धन जे लाइ मोहताज थियो हुजे। न, ॾाढी कृपा। असांजे छत्तीसगढ़ में शायद गांव जो नालो मूंखे ठीक सां यादि नथो अचे, बिलौंदा कुछ नालो हुयो, अलाए छा कुछ नालो भी लिखियल आहे उनजो गांव जो। छत्तीसगढ़ जे हिकिड़े गांव में नगर में बालक मुरारी दास नंढो सो साध संगत जॾहिं 6 महीने जो हो, माता उनखे स्तनपान कराईंदी, खीर पीआरींदी त कीर्तन कंदी। तॾहिं चवंदा आहिनि पहिरियों गुरु त माता पिता थींदा। माता कयाधु राक्षस जी धर्म पत्नी हिरण्यकश्यप, लेकिन गर्भ में प्रहलाद महाराज जेको भागवत कथा ॿुधी वरिती। अभिमन्यु महाराज गर्भ में शस्त्र विद्या सिखी वरिती। मुरारी दास खीर में भगवान जो कीर्तन पिया, लेकिन भगवान जी लीला विचित्र है। कुछ समय को वो पिता गुजारिया, वरी कुछ समय थियो माता बालक मुरारी के मोरपंख लगाए छॾींदी, पीली धोती पाए छॾींदी, नंढी सी झगुली पाए छॾींदी, पेरन में नूपुर बधी छॾींदी। ऐं राधा कृष्ण जो ॾाढो सुंदर मंदिर हूंदो उन गांव में, उन में जो वेंदो धुनी लगंदी त बालक भी नंढो सो 20 साल जो ताता थैया करे नचण लगंदो। त ईअं लगंदो कि धरती ते श्री कृष्ण ही हली आया। अॼु भी तव्हां नंढा नंढा बालक न्याणियूं निमाणियूं मीडिया में ॾिसंदा हूंदो, भगवान जे कीर्तन में कीअं नचंदा आहिनि हथ खणी करे, हा न? राधे राधे दुनिया में नंढी नंढी न्याणियूं ॿार, नंढा नंढा ॿार 20 साल जा कीर्तन कंदा आहिनि। भगवान जो कीर्तन सत्संग भक्ति आ जेकी उहा हर जन्म में हलंदी अथव। क्लास वधंदी आहे, ABCD शुरू खां पढ़णी पवंदी क ख ग, लेकिन भगवान जी भक्ति हिन जन्म में जेतिरी आहे अगले जन्म में उन खां मथे ही क्लास मिलंदी। तॾहिं कई नंढा नंढा ॿार भी घणे प्रेम सां भगवान जी भक्ति कंदा आहिनि। त सम्झो पिछले जन्म जो हिन जो भजन थियल आहे। त बालक मुरारी नचंदो त माण्हू बलहार वेंदा, ईअं लॻंदो नंढो बाल गोपाल हली आयो आहे। लेकिन विधाता जी रेख केर तो मेख करे सघे। कुछ समय खां पोइ माता भी गुजारे वई। ओहो, नंढो सो बालक 4-5 साल जो थियो। पाड़े वारा पालण लगा, सब बालक सां प्रेम कंदा हा, पर पाड़े वारा केतिरो ध्यानु रखनि। धीरे धीरे बालक वॾो थियण लॻो। बालक 8-10 साल जो थियो। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, कुछ अहिड़ो मौसम ख़राब थियो, बरसात थी, जेके पालींदा हुया अॼु कंहिं भी ध्यानु न रखियो बालक जो। बालक बुख ते वेठो रहियो। आ बालक जो भी एॾो प्रेम श्री राधा रानी सां, श्री कृष्ण सां, कंहिंखों भोजन घुरण भी न वियो। ॾींहुं गुज़री वियो साध संगत जी, ॿियो ॾींहुं आयो, बालक बुख ते वेठो। बार बार श्री राधा जी जे चरणन ते मथो रखे, श्री कृष्ण जे चरणन ते, ऐं चवण लगे त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव। प्रभु तव्हां ई त मुंहिंजा माता आहियो, तव्हां ई त पिता आहियो, तव्हां ई त सतगुरु आहियो, तव्हां ई त सखा आहियो, तव्हां ई त अनाथनि जा नाथ आहियो, तव्हां ई त जगन्नाथ आहियो। तव्हांखे छॾे मां ॿियो कंहिंखों कीअं कुझु घुरां। हर इंसान जो जन्म थींदो आहे त प्रभु मृत्यु भी थींदी आहे। अगर मुंहिंजी मृत्यु निराहार रहण सां लिखियल है त तव्हांजी इच्छा प्रभु, लेकिन मां ॿिए कंहिंखों कॾहिं कुझु न घुरंदो। मां त तव्हांजी सहारे आहियां। दीन थी जेको प्रार्थना कंदो आहे त दीन बंधुअ जे कननि में तुरंत पहुची वेंदी आहे। संतन जा वचन आहिनि।
अज बालक मुरारी दास ब्योनी थियो ट्रियोनी मूर्छित थियो। नंढी सी उम्र हुई 10-12 साल जी। कीर्तन कंदे कंदे राधे 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 गाईंदे गहरी निंड अची वई, मूर्छित जहिड़ो थियो। अचानक ॾिठई त ॾाढी खुशबू थी अचे, ॾाढो आनंदपूर्ण वातावरण आहे। शरीर जो रोम रोम आनंद में खिलजी वियो आहे। भीतर ही भीतर भगवान जी कीर्तन जो अनहद नाद तो हले पियो। आहा, अरे मुंहिंजे शरीर में अन्न कोने 3 ॾींहंनि खां, लेकिन पोइ बि एॾो आनंद छो अची रहियो आहे। अचानक इहो सोचे ई रहियो कि मस्तक ते ईअं लॻो कि आहा कुदरती अपार कृपा थी आहे। नेत्र खोली त छा थो ॾिसे, या कथा तां पढ़ी था सघो, भक्त चरिता। नेत्र खोली त छा थो ॾिसे कि मुंहिंजो मस्तक राधा रानी जी गोद में आहे। राधा रानी मूंखे गोद में खणी वेठी आहे, कर कमल मुंहिंजे मस्तक ते फिराए रही आहे ऐं चई रही आहे, बेटा मुरारी मैं ही तो तुम्हारी माता हूं। हाँ, मैं सारे जगत की माता हूं। उठो, तुमने 3 दिन से भोजन नहीं किया, उठो। राधा रानी पंहिंजे हथ सां कौर खणी करे उनखे भोजन करायो। आहा, वो भोजन न वयो, भजन भी अंदर हलियो। वो भजन न वयो, भगवान भी अंदर हलिया। भगवान न वया, वो हृदय में राधा रानी भी पहुंची वई। बस वो ॾींहुं उन जी प्रेम समाधि जुड़ी वई। पोइ सॼो जीवन उन कीर्तन में प्रभुअ जो अनुभव कयो। क्षण क्षण में उनखे भगवान जी उपस्थितीअ जो आनंद ईंदो। ऐं ॾींहं राति वो कीर्तन कंदो। केर? भक्त मुरारी दास। काथां जो? छत्तीसगढ़ जो। परगौना या कोई ये कुछ गांव हो, बिलौदा या परगौना, यानी छत्तीसगढ़ जो। या केडी कृपा। राधे